अदा जेड़ो न तू पाण आई मुझे दरिया के भी एड़ो करे छड़ी न त अल्लाह मां तोखे केतिरियूं दुआऊं ॾियां। महबूब सभिनी खां मिठो आहे पर मां सां त दरिया खान जो मिठो थियण ॾाढो ॾुखियो ऐं हिन मिठे थियण जे लाइ कंहिं बि क़िस्म जी का बि क्रीम या दवा ईजादी कान थी आहे। ॾिस मासा त तूं हरू भरू भाॼाई दे था मुंहिंजी गिला पियो थो करी मूंखे कमज़ोर पियो थो करी सुभाणे जे मां संग किथां वठां त भाॼाई मूंखे संग न वठी ॾे। हाणे तूं ॿुधा मूंखां वधीक शरीफ़ हिन ॻोठ में हूंदो हिनखे ॿुधा। अदा बदमाश त मुंहिंजो दरिया खान बि नाहे पर ॿियनि जे फॾनि में हथ न विझे न त केॾो भलो थिए। मां हिनखे इहो ई सम्झाईंदो आहियां त मां छा त मुड़ हे मुड़े ई नथो रुगो डंडो उभो करे बीठो आहे रुगो डंडी जी किरत अथसि ॿिया कमी कोन्हे इसको। अरे ॻाल्हि त ॿुध उन ॾींहुं अकबर खान जा माण्हू असांजे साम्हूं अचनि पिया तो मूंखे छा चयो? मूं छा चयो? मासा त ओए होले 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 ॾिस हा ॾिठुमि साम्हूं। इहे जेके ट्रेड़ा बि करे मूं चियारो ईअं गुज़रंदा आहिनि न मूंखे ॾाढी कावड़ ईंदी आहे। अॼु न छॾींदोसां। ॻाल्हि ॿुधो मां साथ मां विच में न ईंदुमि तूं भली विड़ेन। महबूब मिठो ज़रूर आहे पर हिननि जे लाइ न तुंहिंजे लाइ। तूं हिते बेही ॾिस मां छा थो कयां। हा न वेठा अरे हेॾा बीरो त अकबर खान जे टुकड़नि ते पलजण वारा लूसी माण्हू तव्हां वरी पंहिंजो पाण खे मोतबर था सम्झो। हाणे डंडो स डंडो आहे डंडो अथव डंडो। अरे हेॾे कमदार अंब खे ॾब बीठो हुजे तव्हां ॾिसो था। अरे वठोसि। अरे पियो त सही मां तयारी त कयां। अरे पियो अरे पियो अरे एॾा कुपी बचन ते वेठी आहे। अरे न वञे मासा त मां हलाए थो पाण मोड़ी ने डंडा डंडा। चमाट यादि कोन थई मां सात खे अकेलो ॾिसी उनखे मारण लॻा। हाँ उन मासा त मूं तोखे चयो त ग़रीबनि सां न विड़ पर तूं मुड़िया ई कोन ग़रीबनि सां विड़े। मूंखे सॼी ख़बर हुई त ही मुड़ंदो ई कोन। नसीबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध ए कूड़ थो ॻाल्हाए। ओ नसीबा ई मूंखे विड़ाए छॾी न कूड़ा कावड़ी जी वई न हाणे मज़ो थो अचे। मां ये करे यो कयो मां पाण ईअं पियो चाहियां त हिकिड़ो कावड़ जे ॿियो हुनखे परचाइण अॼु मां ॾियां मानीअ खे नंढो। अव्हां ॿई कम ग़लति करे आया हो ऐं अव्हां छा था सम्झो त रावल हिते न ईंदो ऐं अव्हां खे बख़्श करे छॾींदो? ईंदो बाबा ज़रूर ईंदो पर हीअ असांजी जू आहे जहिड़ो त जहिड़ो ई सही। हू असां खां घणा ताक़तवर आहिनि ऐं हू वेस बि आहिनि। असीं उन्हनि खां कॾहिं बि बची नथा सघूं। उहो असां बि सम्झूं था बाबा साईं पर ज़ाहिरी तौर ते त हुननि मूं जान छॾाइणी पवंदी न। जेकॾहिं उन्हनि खां हमेशह लाइ जान छॾाइणी आहे त मूंखे रावल खान ॾे हली वञिणो पवंदो। बाबा जेकॾहिं न तूं उते हली वे छा रावल खान तुंहिंजे मथां ज़ुल्म न कंदो तोखे बख़्श करे छॾींदो? जे हली न वियुसि ऐं हू हिते अची पहुता त पोइ हू ज़ुल्म कंदा। अव्हां अकबर खान जे चवण में अची करे रावल खान जे मथां फायरिंग न कयो हो। उनखे मारण जी कईसीं
पर रावल जा भाग भला जो बची वियो। हे असांजा भाग भला हुआ जो हू बची वियो। जेकॾहिं न रावल खान मरी पियो हा त पोइ असीं बि ज़िंदा कोन बचियूं हा। ऐं हा हाणे अञा ठाह जी उमेद आहे। हली वेंदुसि ऐं अव्हां जी ग़लती बख़्शराए ईंदुसि। मूंखे पक आहे त रावल खान रहम खाई अव्हां वारी ग़लती बख़्श कंदो। रूंडा रावल रहम कहाइण छॾे ॾिनो आहे। हाणे हुनजे दुश्मन जे लाइ बख़्शिश न सिर्फ़ सज़ा हूंदी ऐं उहा आहे सज़ाए मौत। बाबा बाबा जंहिं ॾींहुं तव्हां जे मथां अटैक थियो माना त हमिलो थियो उन ॾींहुं असीं सभु तव्हां सां गॾु हुआसीं। मुंहिंजो छोरो बि तव्हां सां गॾु हो। ऐं बाबा दिलावर ख़ान खे अथा मथा ॾेई अस्पताल में ही शख़्स खणायो। ही शख़्स मां तुंहिंजी ने सभिनि शरातुनि खां वाक़ुफ़ आहियां रूंडा। मां नओं न आहियां जाओ उहे ई पुराणो आहियां रावल। हिकु तरफ़ हमिलो थो कराई ऐं ॿिए तरफ़ हमदर्दी थो ॾेखारी। बाबा मां नूरो भटारे जो कसम खणण जे लाइ मां तयारु आहियां। हिन में मुंहिंजो को बि हथु कोन्हे। अड़े तो जहिड़े कूड़े माण्हू जे कसम ते केरु एतबार कंदो? हा रूंडा बाबा भली एतबार न कयो, सदा एतबार न कयो। 8 साल 10 साल में जेकॾहिं हिन ॻाल्हि जी साबिती मुंहिंजे मथां बीहे त पोइ मूं ते रहम असुल न खाइजो बसि न। रहम तो मथां रहम कंदुसि कॾहिं बि न। जॾहिं शेरल वाला जी तुंहिंजे मथां बीहंदा न पोइ तोखे हिन ज़मीन में दफ़नाईंदोसांव। अॼु ग़लतियूं त मूं रूंडा तोखे माफ़ कयूं पर हाणे ग़लती जी गुंजाइश न आहे। का बि ग़लती माफ़ कोन कंदुसि। इन जी सज़ा सिर्फ़ु तोखे मौत मिलंदी मौत। वरी पोइ कंहिं मुर्शद जो पासो वठि त तुंहिंजो हिन मसइले में हथु न हुजे। अमां तोखे ख़बर आहे त बाबे खे ॿधी छो खणी विया आहिनि? अलाए बा शैतानियूं त तव्हां कंदा था तो तोखे ख़बर हुजणु घुर्जे त कहिड़ी शैतानगिरी जे करे पिण खे खणी विया आहिनि। अमां बाबे त अहिड़ी शैतानगिरी कई न आहे। अञा त रावल खान जे पारां असां पादर खाई आया आहियूं। पोइ त पुट तव्हांजे नसीब में लिखियल ई पादर आहिनि। होॾां बि पादर हेॾां बि पादर इहो सदा ई खाईंदा रहंदो। अमां तूं त मुंहिंजी मां आहीं। बाबे खे भली पिट घटि में घटि मूंखे त दुआ कर मां तुंहिंजो पुटु आहियां। हा पुट जहिड़ो अंदरि ठारियो अथई न त वाई बि ओड़ी निकिरंदी। मुंहिंजी मिठड़ी अमां मूं करे तो था वात आहियो आहे कॾहिं जहिड़ो कयो आहे। अञा तूं मुंहिंजी बेइज़ती करे वेंदी आहीं। हर मां चाहींदी आहे त उनजो पुटु सदोरो हुजे पर तोखां वधीक ॿियो को निभागो हिते हूंदो ई कोन। ओ अमां बाबो त आहे ई निभागो ऐं हिन बाबे मूंखे निभागो करे छॾियो आहे। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? हाय वॾड़ा सच चवंदा आहिनि जहिड़ा कांव तहिड़ा बचा। अमां तूं त कबूतरी आहीं मूंखे पाण जहिड़ो करी आहे न। बस बस उत वञ ॾिस पिण खे पूरो त कोन करे छॾियोसि। मासा तो मूंखे थोरो ख़दशो थो महसूस थिए। इहो अकबर ख़ान ऐं रावल ख़ान ऐं इन जा माण्हू असांजे घर जे मथां हल्ला कंदा। अलाए छो मूंखे इहो उल्को थी पियो आहे। उन करे अॼु सॼी राति घर जे ॿाहिरां तोखे पहरो ॾियणो पवंदो। मसद तोखे त ख़बर आहे त मां हो जागे जो कचो आहियां। ऐं हलंदे हलंदे सुम्ही रहंदुसि ऐं पोइ हथियार बंद जी मुंहिंजे मथो विझी पियो था। हाणे ॿुधा बचा पोइ सुभाणे मयार ॾींहुं डंडा बि कोन हलंदा। तो मथां का बि मयार न हूंदी मासा त। बाक़ी रही ॻाल्हि हथियार बंदनि जी उन्हनि खे मां पाण मुंहुं ॾेई वेंदुसि। बाक़ी सुबुह सां तुंहिंजूं ॿई टंगूं भॻल हूंदियूं। इहे तुंहिंजूं धमकियूं मूंखे न वणंदियूं मासा त। हे ॾिस महबूब केॾो सुठो माण्हू आहे तूं छो थो सुठो थी रुॻो पियो थो डंडो ॾेखारी। जेके बि मासा त मूं छेड़ा कया आहिनि हिन महिल ताईं सभु तुंहिंजे टीकरनि ते तुंहिंजी पूज़नि ते मूं कया आहिनि जहिड़ा। इहे सभु मुंहिंजे गीचे में तो वितिराया आहिनि। ऐं मांडरा हाणे सुठो माण्हू थी वियो आहे। माड करे घर खां ॿाहिरि पहिरियों ॾे जेको चयो आहे उहो कर। मां घर थो हलां। ॿुध मासा त ॿुध वरी छा आहे? हीअं था कयूं
इन रात वारी ड्यूटी खे अधु अधु था कयूं। अधु राति मां अधु राति तूं। न बिल्कुल न, तू ही मां न, रुगो तू पर ओडी दे सो भी सिजो ब्रे ताईं मां हलां तो घर। मरी वियुसि भाउ, पर हाणे छा कजसि, छा कयां छा कयां छा कयां। हीअं थो कयां भला जो सीटी वात में विझी सॼी राति सुम्ही थो पिया, हाणे पई वॼे थी साह ते। मां साह खणु सीटी कंदी पोइ, मां साह खणु सीटी कंदी पोइ ॾाढो कोन सघां। हाणे जे हीअ ओचितो ऊंधी छुटे ई मूंखे वात में लॻे त वात ॼण मुंहिंजो खोपो थी वञे। हीॾां रखांसि हीॾां, हिते चङी आई। न यार हिते न, हेॾा थड़े पेर में लॻे माण्हू मंडो थिए। मुंहिंजी भेण किलाशन हिते चङी आहे। हिन वक़्तु अकबर खान तमामु गरम थी चुको आहे। हू न सिर्फ़ु तव्हांखे बल्कि मूंखे बि पंहिंजो दुश्मन सम्झे थो ऐं अॼु मूं तरफ़ अची हुन ऐलान जंग कयो आहे। हाणे हुनखे डर न जो, न त सभिनी जे लाइ मसइलो पैदा कंदो। अकबर खान खे कॾहिं बि डर न ॾियूं आहे, पर छा कयूं, दरिया खान गिची में पइजी वियो। जिन मूं मथां हमिलो कयो, दरिया खान उन्हनि खे पनाह ॾियो वेठो आहे। असां त इहो था सोचूं त अॼु राति वञी दरिया खान खे अहिड़ो सबक़ सेखारे अचूं कॾहिं बि कंहिंजे मसइले में टंग न अड़ाए। दरिया खान सिधो माण्हू आहे ऐं यारनि जो यार आहे। जेकॾहिं असां सभई उन वटि ॻाल्हियुनि लाइ हली वेंदासीं न त हू असांजी इज़त कंदो। छोटो मंसूर खान सही थो चए, असांजी पहिरीं अकबर खान सां दुश्मनी हले पई, असांखे हाणे दरिया खान सां फिटाइणु न खपे। सिर्फ़ु तव्हांजी अकबर खान सां दुश्मनी न आहे, पर जाबिर बि आज़ादु वते तो घुमंदो ऐं जिन तव्हांजे मथां हमिलो कयो इहा जांच कयो त किथे को घर जो दुश्मन पैदा त न थियो आहे। छोट असां अॼु राति ई हली हाशिम खे ॿधी त खणी था अचूं, पोइ इहे मुराद ऐं शेरल वारा पाण हिते अची पेश थींदा त पोइ असांखे दरिया खान मथां हमिलो करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। अरे माँ है माँ, तो जो मासात दरिया खान। अरे तू पारो पियो दी, हाँ तुझे आसरे ते न लगा तो मुझो मासात सजी रात वेठो पहरा तो दे मां निंड कया मुखे माराई आज सफ़ा माराई चङो जो मां आयम तो के ॾिसण खोंगरा पिया लॻनि खोंगरा। भुलियो ई मां त भुलियो ई, मां त तोखे ये सम्झ निंड मां उथंदे सॾ पियो कयां। ईअं सॾु कबो आहे जे तो मूंखे सॾु कयो। रड़ कई ज़रे ते मुंहिंजो हां फाड़ियो हुई, मूं चयो अलाए हिनखे छा थी वियो। हा मां त मां जॾहिं खतरो ॾिसंदो आहे न पोइ मां अहिड़े क़िस्म जा सॾ कंदो आहियां, ऐं जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा सॾ ॿुधी न त सम्झजांइ त तुंहिंजो महबूब मासात खतरे में आहे ऐं डंडो खयों अचई। हाणे तूं आराम कर, 7 विहाणा थिरांदीका रखी ऐं 6 विहाणा पेरांदीका रखी सुम्ही पओ, ठीकु आहे। तूं खतरे में न आई तूं खतरे में, सम्झ मां वेठो आहे मासात। मूंखे बि हाणे पक थी वई आहे मुंहिंजा मिठड़ा मासात, हाणे तोखे सॼी राति निंड न ईंदी। तूं परवाह न कर, मूंखे सॼी राति हूअं बि निंड कान ईंदी। ईंदो साईं, 2-3 चकर ॿिया बि हणंदो साईं, मता निंड कई अथई ऐं पक्का मूंखे तूं निंड न कंदे। आई ते मूंखे ॾिसजांइ, मां सुतल कोन हूंदुसि, रुॻो अखियूं ॿूटल हूंदियूं। छा थो ॾिसे?
मता निंड कई थई। शुक्र थियो मां साथ हलियो वियो। मुंहिंजे दिल जो धड़को वधी वियो। कहिड़े पासे? हा हिन पासे हा साईं, सही आहे। सची पची का बंदूक लॻी त हेतिरा सोरा कर गई आहिनि। वरी ॿिया बि सोचां त तरीक़ो कहिड़ो कढां जो सॼी राति निंड बि कयां ऐं चौंकी बि पई हले। तरीक़ो कढां त बि ॾिसां थो सुम्ही। हाणे मिसाल मां हे निंड पियो हा, हेॾा साइकिल भले ऐं हेॾा हाशिम, मूंखे इहो ॿुधाए त तोहारा छोरा किथे आहिनि? बाबा साईं मूंखे बि त ख़बर पए त मुंहिंजे छोकिरनि आख़िर ॾोहो कहिड़ो कयो आहे। अच्छा, इन जो मतिलबु त तोखे ख़बर ई न आहे। तूं रावल खान जे अॻियां मिसकिन ठहिण जी कोशिश न कर। मां चवां थो ॿुधाए त तोहारा छोरा किथे आहिनि? बाबा साईं सची इहो आहे त मूंखे का बि ख़बर न आहे त मुंहिंजे छोकिरनि आख़िर कयो छा आहे। हबीब, ई बाबा साईं वठी न के। जॾहिं ओताक ते वठी हली न जाऊं उज़बा भॼंदुसि न, पोइ हिनखे ख़बर पवंदो रावल जो कहर। ऐं पोइ तुंहिंजा पुट ज़रूरु ईंदा हिते। वठी अचिस। हाणे जंगू साइकिल करे हलाया हिनखे सिधो कयां, हेॾा अखियूं ॿूठियूं पयूं हुजनि। इहो तरीक़ो सही न आहे। तरीक़ो को ॿियो कढां। हा, हीअं थो कयां, भितर खणा थो, उछलायां थो मिठूअ जे घर। मिठू सम्झंदो चोर अची विया, हू वठी कंदो रड़ियूं हुनजे रड़ियुनि ते। सॼी दुनिया पई जागंदी, मां सुम्ही पवंदुसि। इहो तरीक़ो कयूं था। बसि तरीक़ो इहो कबो, खणा भितर हणा मिठूअ जे घर। डंडो कोन्हे, हीअ ॾिनी अथनि। हलड़े महबूब मिठड़ा हल। ये मिठूअ जे घर जी पुठा बीजे। किरी पियो बा। जागा तो जागा। जागे तू? मां त चाहियां थो तूं जागी न, अञा रड़ियूं करी रड़ियूं। आला थई कटड़ू, जागा तो जागा। न यार, हे हिन महिल वरी चए थो जागा थो, वरी चए थो त कटड़ू। हाणे टियों भीतर उछलाईंदुसि न, गारियूं ॾींदुसि। मां हलां थो घर बा, छॾीस। बाबा कुतो दर ते ईंदो आहे, उनखे थोरो माण्हू टुकर ॾींदो आहे। हे सॼी राति असां चौंकियूं ॾिनियूं, सॼी राति थकायूं। असांजे लाइ को नाश्ते जो दरो खणी आ। हिकिड़ी बुख ॿियो महांगाई ग़रीबनि खे मारे छॾियो आहे। वारो को खणी अचो, खणी। मसाद महबूब, ओ जागे वारे खे त बुख घटि लॻंदी आहे, तोखे बुख छो लॻी आहे? मां त सॼी राति जंगू कयूं अथमि। हलो हला, हलो हला, हलो हला। तोखे कहिड़ी ख़बर? बा तूं जागो करी त ख़बर पई त जागा छा थी था हल। अरे पछड़ी पियो तो करी, हिते बि रुगो डंडड़ी ॾेखारिया आहे न। अदा, इहो सॼी राति मिठू मंगराड़ दाऊं पे कयूं, इहो मसलो छा आहे? मिठू, इहो मिठू मंगराड़ न, बाजा ई सॼे गोॾे खे ख़बर आहे। राति जो निंड मां उथंदो, वठी रड़ियूं कंदो आहे। रड़ियूं करण जी पुराणी आदत आहे।
शलन को बिल्लो हुनजे लोड़े में खड़को करे सॼी राति रड़ियूं कंदो, माण्हू खे जगाईंदो त चोर अची विया। ॻाल्हि त ॿुध मासा त महबूब, किथे इहो बिल्लो तूं त न आहीं। वाड़िया मासा त वाड़े वा, हिकिड़ी सॼी राति असां चौंकी ॾियूं, डोरी असांजे मथां हर बुरो पहुता न इल्ज़ाम पियो थो हणी त तूं इहो कमु कयो आहे। न बाबा मूंखे का ख़बर कान्हे का, पर हिकिड़ी ॻाल्हि त सॼे ॻोठ खे ख़बर आहे, भाॼाई खे बि ख़बर आहे। 2-3 साल अॻु हिन मिठू मंगणार जे दोल में ॿिली गिड़ी, पोइ तव्हां छा था सम्झो उहो दोल कीअं पियो डुके सॼी आगुर ते, उन खां वठी हिनखे ख़बर पइजी वई यादी का जिन्नात आहे ख़ैफ़ात आहे जेका असां जेके मंगणार जे भाॼी ऐं दोल वॼाइण ते एतिराज़ थी करे हिनखे राति जो हिनखे उथाराईंदा आहिनि। इहो मिठू मंगणार रड़ियूं कंदो आहे। अदा इहो दरिया खान तोखे पाण जहिड़ो थो सम्झे। सची आई भाॼाई, सची आई, तॾहिं त मां साध लाइ वरी नची आई। नसीबा हिन जहिड़ो अलाह कंहिं दुश्मन खे बि न करे। महबूब मिठो माण्हू आहे, ऐं महबूब जहिड़ो मिठो माण्हू थियण को सवलो न आहे। तूं न थी सघंदे पापा। भला इहो भाॼे मानी ॾींदो या ॾिठियां वादन में चको थिया छितो खणा कंदो पाणिया सभिनी जा मथां। न न अदा तूं बि ॾे, मां तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। महिरबानी दई लॻड़ी सॼी ॾिजे। बाबा 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 ओ बाबा एॾे कोड़े बाबो एॾे अंदर अदा शेरल मूंखे लॻे थो त रावल खान जा माण्हू बाबा तव्हांखे अॻुवां करे खणी आ। इहा ग़लती असांजी आहे। बाबा खे असां हिते अकेलो छॾे वॾी ग़लती कई आहे। हाणे छा थींदो दा? हा तूं घर में, मां रावल तरफ़ वञा थो। शेरल कोन ॿुधो हुई त बाबा साईं छा चयो त मुंहिंजे पोयों केर बि न अचे, भले कुझु बि थी पए। भली कुझु बि थिए, मुसीबत में बाबा खे असां अकेलो छॾे ॾियूं ऐं रावल जे ख़ौफ़ में हिते लिकिया वेठा हुजूं। असांखे माण्हू थुकूं न हणंदा। तूं हिते वेह, मां बाबा तरफ़ वञा थो। जेकॾहिं तूं इहो थो चाहीं न त पोइ ॿई गॾु हलंदासीं। तुंहिंजे हलण जी का बि ज़रूरत न आहे। अदा शेरल ही चवी छा थो? मां तोखे अकेलो कोन थो छॾे सघां। तुंहिंजी मर्ज़ी आहे त ॿई मुसीबत में पऊं ऐं पोयां मालिकी करण वारो बि कोन आहे। ज़िद छॾई घर संभाल त मां वञी बाबा खे छॾाइजां। तूं वए न उॾे त रावल खान तोखे ज़िंदा कोन छॾींदो। मां होश में आ, तूं वेही घर संभाल, मां पाण ई मुंहुं ॾियां। अदा शेरल तूं तकड़ न कर, न कर तकड़। हाशिम मूंखे इहो ॿुधाए त तोरे छोरनि कंहिंसां मिली मूं मथां हमिलो कयो आहे ऐं उन्हनि कंहिंजे चवण ते अची मूंखे मारण जी कोशिशि कई अथनि। बाबा साईं ख़ुदा थो ॼाणे त तव्हांजे मथां कंहिंजे चवण ते हमिलो कयो अथनि। मूंखे त अञा का बि ख़बर न आहे। हाशम इन अछी ॾाढ़ी में कूड़ हणण ते तोखे शर्म बि नथो अचे? दिलावर खां न मां कूड़ नथो हणां। राति देर सां छोकिरा घर पहुता आहिनि ऐं मूं हुननि खां पूरा हलावाल ई न वरिता आहिनि। छा हाशिम तोखे इहा ख़बर न हुई त हू मूं मथां हमिलो करे निकिता आहिनि? सिर्फ़ु एतिरी ख़बर पई तव्हांजे मथां हमिलो कयो अथई। पोइ राति तूं इन ॻाल्हि खे मञण खां इनकार बि कयो ऐं हाणे तूं चईं थो त मूंखे ख़बर हुई। बाबा साईं जेका ख़बर हुई उहा ई ॿुधायां पियो। हाशिम तुंहिंजो छा अंदाज़ो आहे त तुंहिंजा छोकिरा ये कंहिंसां मिलियल आहिनि? दिलावर खान थी सघे थो त रूंडे जे चवण में अची विया हुजनि या ॿिए कंहिंजे बि चवण में अची विया हुजनि। ठीकु आहे, हिन खे वठी वञी कमरे में बंदि कयो, बाक़ी हिन खां पुछाणो राति जो कंदासीं। हाज़िर बाबा साईं। सोट हिन खे कुझु टाइम हिते बंदि रखियोसीं न त हिन वारा छोरा पाण ई हिते ईंदा हिन खे छॾाइण। सही पिया चओ सोट तव्हां, जेसीं ताईं हिन जा छोरा न अचनि हिन मां हथु न आहे कढिणो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।